नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काणे जो एएसआई असगर मुगेरी वर्दी फाड़ण वारे मामले में कूड़ो करार रिपोर्ट आईजी वटि पेश थी है। एसएचओ जी मौजूदगी में ज़ुल्फ़कार जाखराणी एएसआई खां 20,000 रुपया वापस घुरिया त ज़ुबानी तलक कलामी थी है। जांच रिपोर्ट साम्हूं आई है। गुलाम अली जुमनानी जांच रिपोर्ट जमा कराईंदे एएसआई असगर मुगेरी खिलाफ़ कार्रवाई जी सिफारिश करे छॾी है। वाक़ियो शराब पकड़ण ते न पर अल्ताफ़ उमरानी जे अप्लाइड गाॾी पकड़े थाणे ते बीहारण ऐं 20,000 रुपया कढण तां पेश आयो है। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग ॾींदा हलूं त लाड़काणे जो एएसआई असगर मुगेरी वर्दी फाड़ण वारे मामले में कूड़ो करार रिपोर्ट आईजी वटि पेश थी है। एसएचओ जी मौजूदगी में ज़ुल्फ़कार जाखराणी एएसआई खां 20,000 रुपया वापस घुरिया त ज़ुबानी तलक कलामी थी है। जांच रिपोर्ट साम्हूं आई है। गुलाम अली जुमनानी जांच रिपोर्ट जमा कराईंदे एएसआई असगर मुगेरी खिलाफ़ कार्रवाई जी सिफारिश करे छॾी है। वाक़ियो शराब पकड़ण ते न पर अल्ताफ़ उमरानी जे अप्लाइड गाॾी पकड़े थाणे ते बीहारण ऐं 20,000 रुपया कढण तां पेश आयो है।